जी नाज़रीन, हाज़िर आहियूं नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां मिर्ज़ापुर खां अब्दुल ख़ालिक जुड़े जी रिपोर्ट ॾींदा त मध्य जी शहर जे अब्बासी मोहल्ले जी रहासण शादीशुदा नारी मुड़ुस जे मुबैना तशदुद खां तंग थी 3 वरनि जे मासूम पुट समेत वोमेन सेल पहुची तहफ़ुज़ जी अपील कई आहे, जंहिंखे वोमेन सेल जी पुलिस पारां चोथें एडिशनल सेशन जज हिफ़ुज़ुर रहमान मेमण जी अदालत में पेश कयो, जिते नारी सबा परवीन दल जो चवणु हो त मुड़ुस अब्दुल क़ादिर दल ख़र्च न ॾींदो हो ऐं ख़र्च घुरण तां तशदुद कंदो हो, जंहिंजी शिकायत घर भातियुनि खे कई पर को बि तदारुक नाहे थियो। हुनजो वधीक चवणो हो त पीउ अब्दुल्ला दल, मुड़ुस अब्दुल क़ादिर दल, ॾेरनि अब्दुल करीम, अब्दुल समी, अब्दुल क़यूम ऐं सहुरे गुलाबदीन दल मां जान जो ख़तरो आहे, तहफ़ुज़ ॾिनो वञे। नारी जे अहिड़े बयान बाद अदालत नारीअ खे 3 वरनि जे पुट मोहम्मद लुकमान समेत दारुल अमान मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो आहे।